नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी आहे। खिपरो का ख़बर ॾींदा हलूं। खिपरो में अवामी न्यूज़ पारां हिकु सिंध हिकु सक़ाफ़ती सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ॾिनल सदके भरपूर मोट मिलण लॻी। खिपरो में अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में हिकु शानदार सक़ाफ़ती मुशाइरो थी गुज़रियो, जंहिंमें नालवारनि शाइरनि शिरकत करे सिंध जी सक़ाफ़त ते शानदार शाइरी पेश कई। मुशाइरे में नामवर शाइरनि अब्दुल हलीम दर्स, मोहम्मद उर्फ भामरिको, आजिज़ समेजो, हाजी शाद राजड़, गुलाम मोहम्मद उर्फ पीरल मरी, वफ़ा वली मोहम्मद चानियो, हादी बख्श बंबरो, हकीम इमाम बख्श मंगरियो सिंध जी सक़ाफ़त ते निकोर शाइरी पेश कई, जॾहिं त अब्दुल हलीम दर्स तिलावत करे नात शरीफ़ पेश कई। मुशाइरे जी कंपेयरिंग मुमताज़ पोज़दार कई। अब्दुल हलीम दर्स, हादी बख्श बंबरो क़ौमी गीत ॿुधाया। हिकु सिंध हिकु सक़ाफ़त 1 दिसंबर आचर ॾियारे अवामी न्यूज़ HD पारां हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जे सिरे हेठि मल्हाए रहिया आहियूं। अचो त अवामी न्यूज़ सां गॾु समूरा सिंध वासी पंहिंजी धरती जे रंगनि सां रंगजी वञो। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। मुंहिंजा सिंध वासियो सजणो, असांखे पंहिंजी धरतीअ सां प्यार ऐं मोहबत आहे। सिंध सदियुनि खां जीअंदी रही आहे। ही सिंध जूं बनियूं ऐं ॿारा, ही सिंध जूं ढंढूं ऐं ढोरा, ही मौज भरियो मैरान सदा वैन, सिंध आबाद मारू खुशहाल। ही लाड़, ही काछो, ही थर ऐं बर, ही सिंध जा हुनर ऐं साज़, सिंध जी ओञाण ऐं सक़ाफ़त आहिनि। सिंधी सक़ाफ़त खे उजागर करियूं। सिंध आबाद मारू खुशहाल। हिकु सिंध हिकु सक़ाफ़त, सिंध आबाद मारू खुशहाल। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ ऑफिस में जज सिंधी अदबी संगत जो खिपरो जो सेक्रेटरी अब्दुल हलीम दर्स शाइरनि ऐं अदीबनि जे वफ़्त सां सिंधी अदबी संगत जो जेको वफ़्त आयो आहे अवामी न्यूज़ जो दौरो कयो अथसि ऐं उनमें शाइर जेके मौजूदु आहिनि अवामी न्यूज़ स्टूडियो में असीं अॼु मौजूदु आहियूं। हाणे हिन शाइरनि खां सक़ाफ़ती हवाले सां मौक़ो वठंदासीं त उन्हनि जो दौरो कयो आहे अवामी न्यूज़ ऑफिस खे कीअं लॻे, सक़ाफ़ती प्रोग्राम जेके हलनि पिया अवामी न्यूज़ जा उन हवाले सां हिननि जो छा चवणु आहे। सेक्रेटरी आहे अब्दुल हलीम दर्स सिंधी अदबी शाख खिपरो जो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु अवामी न्यूज़ वारनि तरफ़ां तमामु बहितरीनी प्रोग्राम थियो, सक़ाफ़ती मुशाइरो थियो, जंहिंमें असांजे सभिनी दोस्तनि हिसो वरितो, सभिनी पंहिंजा निकोर गज़ल निकोर शाइरियूं पेश कयूं। माशाल्लाह असांखे ॾाढी ख़ुशी थी इहे जेको इन्हनि जो महफ़िल खे सजायो, प्रोग्राम खे सजायो, जी सजावट ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं अवामी न्यूज़ जूं जेके ख़बरूं आहिनि, जेके प्रोग्राम आहिनि, बाक़ाइदे आउं ॾिसंदो आहियां नेठि छा कजे, या जेके बि न्यूज़ आहिनि ग़रीबनि ऐं हमदर्द जो उन्हनि जो हमदर्द बणिजी उन्हनि जो आवाज़ु आवाम ताईं पहुचाइनि था, ॾाढो तमामु बहितरीनु न्यूज़ आहे। ऐं आउं उन्हनि जो अक्सर करे उन्हनि जा जेके ख़बरूं ॾिसंदो रहंदो आहियां, तमामु बहितरीनु सुठी इन लाइ सुठो न्यूज़ आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभु खां पहिरीं त असां अवामी न्यूज़ जा तमामु बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे हिते पंहिंजी महफ़िल में घुरायो ऐं सक़ाफ़ती प्रोग्राम रखायो। जॾहिं त अॼु अवामी न्यूज़ में असां जॾहिं पहुतासीं त हिते जेका महफ़िल जेका सजायल हुई तमामु ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं अवामी न्यूज़ खां असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानी। साईं सिंध जी सक़ाफ़त जेका आहे उनजा ओञाण अॼु अवामी न्यूज़ पंहिंजो हिकिड़ो मुशाइरो जेको रखायो आहे उन में ज़ाहिर कयो आहे ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त अवामी न्यूज़ हिकु सिंध सक़ाफ़त खे उजागर करण लाइ तमामु अहम किरदारु अदा करे रही आहे। हुन जेको आहे सो मुख़्तलिफ़ प्रोग्राम जेके आहिनि उहे तश्कील ॾिना आहिनि। उन में जेको आहे सो अॼु अवामी न्यूज़ जे तरफ़ां जेको मुशाइरो थियो आहे उन में शाइरनि जेको अवामी न्यूज़ जे तरफ़ां प्लेटफार्म तां तमामु बहितरीनु सिंध जी सक़ाफ़त जेका आहे शाइरी जे रूप में पेश कई आहे। जेकॾहिं पूरी सिंध में हिन क़िस्म जा मुशाइरा सक़ाफ़ती रंग में रखिजी थियनि था त असां हिकु ॾींहुं सिंध खे ख़ुशहाल ॾिसंदासीं। साईं मुंहिंजा सिंध जी सक़ाफ़त जेका आहे हिकिड़ी अज़ीम सक़ाफ़त आहे, इहा असां सिंधी माण्हुनि जी शनाख़त आहे। ऐं हिन दौरु जीअं इहे असां सक़ाफ़ती ॾियारा मल्हाइण शुरू कया अथऊं उन खां पोइ मुख़्तलिफ़ चैनल जेके आहिनि इहो फस्ट क्लास कवरेज ॾियनि था, पर ख़ासि करे जेको असांजे अवामी न्यूज़ वारनि हिन प्रोग्रामनि खे कवरेज ॾिनो आहे। असां हिन खे फेसबुकनि ते बि ॾिसूंसि था ऐं इंटरनेट ते बि ॾिसूंसि था, यूट्यूब ते बि ॾिसूंसि था, त तमामु घणे खां घणो जेको आहे ऐं असांजे तलक़ी या असांजे इलाइक़े जे हिसाब सां जेको आहे अवामी न्यूज़ वारनि असांजी सिंध जी सक़ाफ़त खे तमामु घणो मुतारिफ़ करायो आहे ऐं पूरी दुनिया में उन जे लाइ असीं ऐं अवामी न्यूज़ चैनल वारनि जा बेहदि शुक्रगुज़ार ऐं थोराइता आहियूं। ऐं असांजी दुआ आहे त हीअ असांजो चैनल जेको आहे हिते असांजे तलक़े जे ग़रीब आवाम जो आवाज़ वस वारनि ताईं पहुचाईंदो रहे ऐं असांजी सक़ाफ़त खे उजागर कंदो रहे त इहा सभ खां वॾी
ॻाल्हि आहे जीअं त असांजे हिते ग़रीब आवाम जो आवाज़ु जेको आहे ऐवाननि ताईं पहुचे त उन्हनि जी अखि खुली पवे ऐं असांजी सकाफ़त जेका उहा हमेशह आबाद ऐं ज़िंदह रहे। असीं इहे ख़ुशी जा ॾियारा ईद वांगुरु मल्हाईंदा रहियूं। मुमताज़ इहो सिंध जी सकाफ़त जे ॾियारे सां अवामी न्यूज़ तमामु भरपूर नमूने सां सुठे नमूने सां किरदारु अदा करे रही आहे ऐं जेको ॿिए चैनल वारनि खे ईअं ई मल्हाइणु खपे। असांजी इहा ई दुआ आहे त ॿियनि चैनल वारा बि ईअं मल्हाइनि, पर अवामी न्यूज़ जेका आहे हर हिकु ॾुख सुख में ग़रीबनि जे लाइ बि ऐं सिंध जी सकाफ़त जे लाइ तमामु बहितरीनु किरदारु अदा करे रही आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में आयल सिंधी अदबी संगत जा जेके दोस्त आया आहिनि, अदीब शाइर आया आहिनि, उन्हनि जा मां वीचार ॿुधा। अवामी न्यूज़ ऑफिस सिंध जे रंगनि सां, सकाफ़ती रंगनि सां झरके पई ऐं मथां उनखे 4 चंड अदीबनि ऐं शाइरनि लॻाया आहिनि ऐं इहे जेके कई आया आहिनि 4 कदम भरे असीं हिननि जा थोराइता आहियूं। कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी अवां सां गॾु हाज़ुर थींदासीं। तेसीं मुमताज़ बुज़ार खे छा थींदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।